नाज़रीन, सिकंदराबाद में फारियाड़ो रोड जी मरम्मत न थियण सबबि तबाह हाल थी वियो आहे, जंहिं करे इलाइक़ी वासी परेशान आहिनि। रिपोर्ट कर रहियो आहे इम्तियाज़ अली सुमरो। फारियाड़ो रोड गुज़िरियल 10 सालनि खां वठी रोलड़ जो शिकार आहे। हिन जो को बि मरम्मती कमु न थी सघियो आहे। उन मुतालिक़ अचो हितां जे मुसाफ़िरनि ऐं इलाइक़े वासियुनि खां पुछंदासीं त हुननि खे केतिरियूं तकलीफ़ूं अची रहियूं। रोड इहो तव्हां साम्हूं पियो आहे, रोड लाइ छा था चओ? रोड ठहंदा ई कोन। ही सियासी माण्हू बसि पैसा मथां खाई आहे न। थी सघे थो हिननि जो रोड बसि कागज़नि में लिखियो पियो हुजे त ठाहियो अथऊं ऐं ठहियल त आहे कोन। असां इन करे शहर ई छॾियासीं, लॾियासीं। 5 साल थिया आहिनि। हाणे असां जंहिं महिल बि अचूं था त असांजी गाॾीअ जो नुक़सानु माना टायर हींअर मां बस्ट करे आवां पोयों गाॾीअ में पियो आहे। टोटल हाणे बि ॾिसूं त गाॾी असांजी पंचर लॻी पई आहे। कल्ह जुगनू सां हितां थी वियो आहे। उन्हनि खे आवाम चयो आहे त रोड ठाराए ॾियो। अॻिले चकर फज़ुल अली शाह आयो असांजो उतां हिते दुआ घुरण, त उनखे बि चयोसीं गोॾे जहिड़ा खॾा आहिनि। असां चई थकिजी पिया आहियूं। हाणे वरी वोट वठणु ईंदासीं, पोइ उन तरीक़े सां उन्हनि खे वोट ॾींदासीं। रोड हितां जो जेको आहे ॾिसो 10 साल 12 गुज़री विया आहिनि, बिल्कुलु न मरामत न का ॻाल्हि आहे न पंधु आहे। बराए महिरबानी ही जेके चङा मुड़ुस आहिनि असांजा, असां चऊं था त बराए महिरबानी करे असांजे हिन रोड जी मरामत कराई वञे। 10-20 साल थी विया आहिनि त कोई मरम्मत कोन्हे। जेको अचे थो ईअं ई हलियो थो वञे पियो। ॾिसियो असांजा ॻोठाणा इहे सभु परेशान आहिनि। हालति इहा तव्हांजे साम्हूं आहे रोड जी। असां पाण परेशान आहियूं। को अहिड़ो सिंध ऑफिसरनि खे गुज़ारिश था कयूं, महिरबानी करे असांखे रोड जो कमु ॾिनो वञे, ठाराए ॾियनि। ॾाढी तकलीफ़ आहे। को बीमार सीमार माण्हू खणी था अचूं, दग में अस्पताल ताईं कोन थो पहुचे पियो। रस्ते में ई माण्हू मरियो था वञनि पिया। मुसाफ़िरनि ऐं इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त असां तक जे चूंडियल नुमाइंदनि खे बार शिकायतूं कयूं आहिनि त असांखे रोड ठाराए ॾियो, ऐं हिन जा वाइदा बि कयल हुया जिन खे हू नथा जेको आहे निभाए सघनि। ऐं हीउ रोड जेको आहे सो असांखे ख़राबु हुजण करे वॾियूं तकलीफ़ूं बि अचनि असांखे। असां टाइम ते सफ़र तइ नथा, काई बि हंध ते पुॼी नथा सघूं। असांजी गाॾियुनि जा टायर बस्ट थी था वञनि, वॾो नुक़सानु थो थिए। ऐं असां हुन बार अपीलूं करण बावजूदि हिन रोड जो मरम्मती कमु नथो कराए वञे। क्या सुमरो, आवाज़ TV न्यूज़, सिकंदराबाद।